नासिन जाम शोर में सिंध यूनिवर्सिटी जा मुलाजिम लीव इनकेशमेंट न मिलण खिलाफ सरापा एहतजाज बणियल आहिनि। मुलाज़िमनि 3 ॾींहं बि ड्यूटियुनि जो बाइकॉट कंदे एडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग आॾो धरणो हयो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे जाम शोर मां अली मुराद चांडियो। जी अली मुराद। बिल्कुल सिंध यूनिवर्सिटी मुलाजिम लीव इनकेशमेंट न मिलण खिलाफ सरापा एहतजाज बणियल आहिनि। सिंध यूनिवर्सिटी मुलाजिमनि 3 ॾींहं बि ड्यूटियुनि जो बाइकॉट करे हॉस्टल प्रोवोस्ट खां एहतजाजी रैली कढी AC2 आॾो धरणो हयो आहे। इन मौक़े जेके मुलाजिम आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदा उन्हनि जो छा चवणु आहे। सिंध यूनिवर्सिटी जा मुलाजिम 3 ॾींहं बि AC2 अॻियां पंहिंजी लीव इनकेशमेंट जे हासिलात जे लाइ हिते वेठा आहिनि ऐं गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर समेत सिंध यूनिवर्सिटी जी जेकी बि इंतिज़ामिया आहे हिननि मुलाज़िमनि सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे। हिननि मुलाज़िमनि जे मसइलनि खे हल करण में का बि संजीदगी नथी ॾेखारे। हीअ मुलाज़िम अॼु सिंध यूनिवर्सिटी में लाइब्रेरी डिपार्टमेंट खां वठी एहतजाजी रैली जी सूरत में अॼु AC2 अंगणनि ते पहुता आहिनि। अॼु 3 ॾींहं असांखे हिते आहे। इनकेशमेंट जे मामले ते असां वेठा आहियूं। कल्ह असां सभु जेके बि ग्रुप आहे गॾु थी असां पाण में वेठा आहियूं त हाणे इंतिज़ामिया खे ख़बर पई आहे त ही कोन मुड़ंदा। तॾहिं कल्ह खां वठी इंतिज़ामिया पंहिंजा हुरबा हलाइण इस्तेमालु कया आहिनि। जेको हिननि सर्कुलर जी सूरत में कढियो आहे सो बि सिंधी में सर्कुलर कढियो अथनि जंहिंमें असांजे मुलाज़िमनि खे हिसाइण जी नाकाम कोशिशि कई अथनि। पर उहा उन्हनि जी नाकाम कोशिशि आहे। असां पंहिंजे हक़ तां कॾहिं बि दस्तबरदार कोन थींदासीं छो जो लीव इनकेशमेंट यूनिवर्सिटी जे कोड में आहे। सिद्दीक़ कलोर साहब आयो त असां पुरियतनि खे तमामु वॾी उमेदूं त हीअ असांजे पुरियतनि जा जेके मसइला जाइज़ तमामु फौरी तौरु हल कंदो। पर बजाए उहे कुझु मसइला ॾियण जे असांजा पुराणा जेके बुनियादी हक़ हुया पैनल ते इस्पतालूं हुयूं असांजी जेका हीअ लीव इनकेशमेंट हुई ऐं खोड़ सारा जेके कानूनी अंदरि जेके प्रॉब्लम मुलाज़िम सां आया आहिनि जेके गैस जा जेका बिल वधी विया जेका मीटर बिजली जा लॻनि पिया ऐं उन सां गॾोगॾु जेका टेक्निकल स्कीम हुई जेका हर 5 साल खां पोइ 2 ग्रेड मिलंदा उनखे बि घटाए जेको आहे 1 ग्रेड जेको आहे सो माना 5 साल खां पोइ ॾिनो पियो वञे। लीव इनकेशमेंट जेको आहे कोड में बि लिखियलु आहे सिंडिकेट बि मंज़ूरु कयो आहे ऐं 8 साल पाण जेको आहे VC साहब खणी चुको आहे ऐं हाणे चवे थो त हीअ गैर क़ानूनी आहे ऐं तव्हांखे हीअ न ॾींदासीं। हीअ सरासर नाइंसाफ़ी आहे ऐं हाणे सिंध जूं सभु यूनिवर्सिटियूं ॾियनि पियूं। मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो साहब गुज़िरियल 8 साल ही लीव इनकेशमेंट पाण खई उन ते वटि ही कानूनी हुई ऐं जॾहिं खां साईं जन माशाअल्लाह सीट संभाली आहे तॾहिं खां साईं जन चवनि था त हीअ गैर क़ानूनी आहे। साईं जेकॾहिं गैर क़ानूनी हुई त तव्हां उन टाइम 8 साल छो खई। मगवाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो चवणु आहे त जेसिताईं असां मुलाज़िमनि खे लीव इनकेशमेंट न मिली तेसिताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। ऑफिसनि जी तालाबंदी जारी रहंदी ऐं ज़रूरत पई त क्लासनि जो बाइकॉट पिणु करायो वेंदो। जी।